इस्लामाबाद जी मां बारगाह में आपघाती हमले की जांच में अगबराई जांच रिपोर्ट में चए पियो त आपघाती बमबार रस्ते में हाल अंदर 6 गोलियों हलायूं। मस्जिद जे हाल में वही आपघाती धमाको कयो। हमले में 4 किलोग्राम बारूदी मवाद इस्तेमाल कयो वियो। आपघाती बमबार नौशहरा मां आपघाती जैकेट पहिरे पब्लिक ट्रांसपोर्ट सॼे इस्लामाबाद पहुतो। हमले का पहिरियों होटल में थोड़ी देर बैठो ऐं खन्ना रोड का प्यादल हली मस्जिद ताईं पहुतो। आपघाती बमबार 2 फरवरी ते इस्लामाबाद की मस्जिद की रेकी कई। आपघाती बमबार मई में पाकिस्तान जो दौरो कयो ऐं जून महीने दौरान वापस मोटियो। अफगानिस्तान में वापस अची बाजोड़ में नई सिम एक्टिवेट कई। हर सियासी जमात का जमहूरी हक है वो एहतजाज करे, लेकिन उसके लिए हुकूमत एक SOP तय करती है। उसके अंदर रहते हुए अगर एहतजाज किया जाए तो हुकूमत जो है वो आप पे एक्शन नहीं करती। लेकिन जब आप SOPs तोड़ते हैं, आप रेड जोन की तरफ अगर मार्च करेंगे या आप शहर में तोड़ फोड़ गिराव जलाओ करेंगे तो पाकिस्तान की हर सूबाई हुकूमत और पाकिस्तान की वफाकी हुकूमत लाजमन एक्शन में है। सिंध सरकार की तर्जुमान सादिया जावेद चमड़ा है तो मुजाहिरन दौरान कानून ऐं ज़ाब्तनि की भनकड़ी ते कार्रवाई थींदी। सियासी पार्टियों मुजाहिरन दौरान SOPs ते अमल करण जो पाबंद आहिनि। मुल्क दहशतगर्दी के मुंह ॾेई रहियो आहे। बलूचिस्तान में दहशतगर्दी ऐं गुल प्लाज़ा जहिड़नि वाक़िअनि ते PTI खे सोचणु घुर्जे। भारत अफगानिस्तान ज़रिए मुल्क में दहशतगर्दी करे रहियो आहे। भारतीय शहर दुनिया के मुख्तलिफ मुल्कन में बदोहारी सरगर्मियों में मसरूफ़ आहिनि। भारतीय शहरन की गिरफ्तारियों जांच ऐं मुल्क बदरी के वाक़िअनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो। अमेरिकी इमिग्रेशन डेटाबेस से आला अवलियत मुजरमाणन केसन की लिस्ट में 99 भारतीय शहरी शामिल। अमेरिकी होमलैंड सिक्योरिटी पंहिंजी वेबसाइट ते समूरनि नालनि ऐं ॾोहनि जी लिस्ट खे वाइको करे छॾियो। हिंदुस्तान टाइम्स मूजिब भारतीय नस्ल जे माण्हुनि ते जिनसी ॾोहनि, मंशा स्मगलिंग, फ्रॉड, अगवा, मनी लॉन्ड्रिंग ऐं तशद्दुद जा संगीन इल्ज़ाम आहिनि। सखर में शादी की तकरीब दौरान हवाई फायरिंग सबब नींगर मारिजी वियो। बंदर रोड के इलाके में नींगर हाफिज रऊफ जे फौत थियण जी शादी जो खुशो मातम में तब्दील। इलाके में सोग। सूफी बुजुर्ग हज़रत लाल शहबाज कलंदर जे उर्सू बेॾियारे बि तकरीब। सिंध समेत मुल्क जी कुंड कुर्च मां लखे पांधीड़नि जी आमद मुलाक़े में सिंध ऐं पंजाब जे पहलवाननि जा मुक़ाबला थी रहिया आहिनि। शहबाज ऑडिटोरियम हॉल में अदबी कॉन्फ्रेंस बि थी रही आहे। मेरापुर में बदमनी खिलाफ शटर बंद हड़ताल, एहतजाजी मुशाइरो, थाने अॻियां धरणो। शहरियुनि जो जमनाहित हथियारबंद मोबाइल जे दुकान मां लखे रुपयनि जी चोरी करे विया आहिनि। पुलिस अमन अमान काइम करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे।
बुलड़ी शाकरी में जो मदरसे जे उस्ताद था मासूम निंगरी मुबीना तो रखबा 9 वरियनि सुकेरा जी बाज़ियाबी लाइ वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। वारसन जो चवणु आहे त मदरसे जे उस्ताद मौलवी अब्दुलसलाम सूमरे निंगरी खे अगवा कयो आहे। निंगरी खे बाज़ाब कराए अगवा में मुलविस उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। T20 वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड जी अफगानिस्तान खिलाफ़ 183 रनसन जो टारगेट हासिल करण लाइ बैटिंग। अफगान बैटर कुलबती नायब जी तेज़ रफ़्तार 50 चइनि छक्कनि ऐं 3 चौकनि जी मदद सां 63 रन्सूं।